जो सारे फुकरा के ईद जो वडी वडी मुबारक हूँ। पीर फकीर सैयद का इजाजत वठंदे हाला भी वहाँ पेश करिया गॾिजी था मालिकनि जी आमद मल्हाईंदासीं इंशाअल्लाह मज़ो वठंदासीं। नारे हैदरी जो आय में अंगण अजीब थी सरहाई साह के जो लथी कल करीब थी सरहाई साह के जो लथी कल करीब बसी हाल हबीब बसी हाल हबीब कई मूते मेहर मुराद चे जी मौला ओ सोना भली आए
देखो मुझा सुपरी दिनाऊं दुखिया के खुशी जीत खरीद दिनाऊं दुखिया के खुशी जीत खरीद सायद सा सईद सायद सा सईद जो पिरी पे ही आया जी मौला ओ अजनबी असांजो आयो वाई बात थी वई 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 किरिया कोट कुफर जा किरिया कोट कुफर जा किरिया कोट कुफर जा कजलात थी वई अजनबी असांजो आयो वाई बात थी वई अजनबी असांजो आयो वाई बात थी वई किरिया कोट कुफर जा किरिया कोट कुफर जा किरिया कोट कुफर जा कजलात थी वई अजनबी असांजो आयो वाई बात थी वई अजनबी असांजो आयो वाई बात थी वई थी दरानी जिब्राइल जाए जोड़ी यकदम हुआ जोड़ी जिब्राइल जाए जोड़ी जिब्राइल जाए जोड़ी यकदम हुआ जोड़ी सैयद जी मोहब्बत में सैयद जी सोहबत में सैयद जी सोहबत में फिर बात थी वई अजनबी असांजो आयो वाई बात थी वई अजनबी असांजो आयो वाई बात थी वई किरिया कोट कुफर जा किरिया कोट कुफर जा किरिया कोट कुफर जा कजलात थी वई अजनबी असांजो आयो वाई बात थी वई अजनबी असांजो आयो वाई बात थी वई नाराए हैदरी जहरात थियो रिहाणियूं जहरात थियो रिहाणियूं मलकन कयूं कहाणियूं जहरात थियो रिहाणियूं मलकन कयूं कहाणियूं जहरात थियो रिहाणियूं मलकन कयूं कहाणियूं हूरुन ते सहरा गाया हूरुन ते सहरा गाया हूरुन ते सहरा गाया मिथिलात थी वई अजनबी असांजो आयो वाई बात थी वई अज हादी असांजो आयो वाई बात थी वई किरिया कोट कुफर जा किरिया कोट कुफर जा किरिया कोट कुफर जा कजलात थी वई अजनबी असांजो आयो वाई बात थी वई अजनबी असांजो आयो वाई बात थी वई नानक यतीम बानो तारीफ छा करे नानक यतीम बानो
मानो तारीफ छा करे यतीम मानो तारीफ छा करे मिलियो मुहब मौला सा मिलियो मुहब मौला सा मिलियो मुहब मौला सा मुलाकात थी वई अजनबी असांजो आयो भाई बात थी वई अज हादी असांजो आयो भाई बात थी वई गिरिया